एक ॿी अहम ख़बर अवां शेयर कयूं पिया। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण पहुतो। आराज़ी में अॻूणे चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह सां संदसि भेण जे लाड़ाणे ते ताज़ियत कई आहे। सिंध काबीना में वधीक फेरफार जो को इम्कान नाहे। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे सॼे मुल्क में बिजली जी लोड शेडिंग आहे, पर सिंध सां वधीक नाइंसाफ़ी थी रही आहे। न रुॻो सिंध हुकूमत पर PPP चेयरमैन बि क़ौमी असेंबली में आवाज़ उथारींदो। सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे सिंध थर मां 3000 मेगावाट बिजली नेशनल ग्रिड में ॾेई रही आहे। सिंध जे अवाम हर मुमकिन रिलीफ ॾियण जी कोशिशि कई वेंदी। कराची, हैदराबाद समेत समूरनि डिविज़नल हेडक्वार्टर्स में स्मार्ट सिटी सिस्टम लॻायो वेंदो। अहम ख़बर आहे नाज़रीन, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण पहुतो आहे। आराज़ी में अॻूणे चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह सां संदसि भेण जे लाड़ाणे ते ताज़ियत कई आहे। सिंध काबीना में वधीक फेरफार जो को बि इम्कान नाहे। सॼे मुल्क में बिजलीअ जी लोड शेडिंग आहे, पर सिंध सां वधीक नाइंसाफ़ी थी रही आहे। वॾे वज़ीर जो वधीक चवणु आहे त न रुॻो सिंध हुकूमत पर PP चेयरमैन बि क़ौमी असेंबली में आवाज़ उथारियो आहे। सिंध थर मां 3000 मेगावाट बिजली नेशनल ग्रिड में ॾेई रही आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं सेवण मां आवाज़ जे रिपोर्टर गुलशेर बलोच खां। जी गुलशेर, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुलु, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जेको सेवण पहुतो आहे। सिंध जे वॾे वज़ीर जो सेवण पहुची जेको आहे अॻूणे सिंध जे चीफ सेक्रेटरी सैयद मुमताज़ अली शाह सां संदसि भेण जी वफ़ात ते ताज़ियत कई आहे। उन खां पोइ जेको आहे सैयद मुराद अली शाह जेको आहे मीडिया सां पिणु ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिंमें हुनजो चवणु हो त सॼे पाकिस्तान में बिजली लोड शेडिंग आहे, पर सिंध सां नाइंसाफ़ी थी रही आहे। हेॾी गर्मी में सिंध जा माण्हू ॾाढी तकलीफ़ में आहिनि। हुन वधीक चयो त सिंध सूबे सां नाइंसाफ़ी थी रही आहे। असां थर मां बिजली फराहम करियूं था। न रुॻो सिंध हुकूमत पर चेयरमैन बिलाल भुट्टो बि क़ौमी असेंबली में आवाज़ उथारियो आहे। हुन वधीक चयो त सिंध थर मां 3000 मेगावाट बिजली नेशनल ग्रिड खे जेको आहे सो ॾेई रही आहे। जी, वॾी महिरबानी।